हाणे मिसाल तौर तव्हां कंहिं रेस्टोरेंट में वञो था मानी खाइण लाइ ऐं तव्हांखे तजसुस थिए थो त उते आयल माण्हुनि जी उमिरि केतिरी आहे, त तव्हां हिकिड़ो पनो खणी सॼे रेस्टोरेंट में घुमो था ऐं उते माण्हुनि जी उमिरि नोट कयो था, लिखो था के उन पने ते। पोइ इन सां तव्हांखे इहा शइ ख़बर पवंदी की उन रेस्टोरेंट में ॿार केतिरा आहिनि, नौजवान केतिरा आहिनि, विची उमिरि वारा माण्हू केतिरा आहिनि या वॾी उमिरि वारा माण्हू केतिरा आहिनि। त इहो जेको डेटा तव्हां सॼो कलेक्ट कयो था उमिरियूं जेको, त तव्हां इन खे कहिड़े तरीक़े सां ज़ाहिर करे सघो था, असां इन बारे में इन वीडियो में कमु कंदासीं। इन खे करण जो हिकु तरीक़ो ईअं आहे की असां कुझु बकेट्स खणूं ऐं बकेट्स चइबो आहे बाल्टी खे, ठीकु आहे। बकेट्स बि लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, बिन्स बि थींदो आहे। हाणे छा कंदासीं, असां बकेट्स खणी रखंदासीं, उन में असां माण्हुनि खे विरहाए करे रखंदासीं, उन्हनि जी उमिरियुनि खे। त पोइ ॾिसंदासीं त कहिड़ो माण्हू कहिड़ी उमिरि वारे उन ब्रेकेट में अचे थो, ठीकु आहे। ऐं त बकेट्स या बिन्स बि इस्तेमालु थींदो आहे, बिन्स यानी को दॿो, ठीकु आहे। बकेट असां हिकिड़ो खयोंसीं, उन जे अॻियां असां रखूं था उन में तादाद नंबर लिखंदासीं, ठीकु आहे। ऐं नंबर्स हैश जी निशानी सां ज़ाहिर थींदो आहे, हीअ हैश जी निशानी आहे, ठीकु आहे। नंबर इन बकेट, ठीकु आहे, ईअं लिखी सघूं था असां। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे की इहो असांखे जेको नंबर इन बकेट आहे इहो असांखे ज़ाहिर करणो आहे, ठीकु आहे। हाणे असां जेका इहा रेंज ठाहियूं था, असां 10 सालनि जी ठाहियूं था, ठीकु आहे। त हाणे 0 खां 9 यानी 0 सां खां 9 सालनि ताईं, ॼावल ॿार खां मिसाल 9 सालनि ताईं, उन खां पोइ असां 10 खां 19 सालनि ताईं, पोइ 20 खां 29 सालनि ताईं, 30 खां 48 सालनि ताईं, उन खां पोइ 40 खां 49 सालनि ताईं, पोइ 50 खां 59 साल ताईं, उन खां पोइ 60 खां 69 साल ताईं। मुंहिंजे ख़्याल में असां सभु माण्हू हिन में कवर करे वियासीं, ठीकु आहे। इन रेंज खां पोइ बि ॿाहिरि कोन्हे को। हाणे 0 खां 9 साल वारी हद में घणा माण्हू था अचनि, ठीकु आहे। 1 2 3 उन खां पोइ 4 5 6, त इन हद में अचनि था 6 माण्हू। उन खां पोइ 10 खां 19 साल वारी हद में घणा था अचनि, ठीकु आहे। हाणे इहे गणियूं असां 10 खां 19 साल वारी हद ते अचे, उन खां पोइ अची वियो, ठीकु आहे। पहिरियों 1 2 3, ठीकु आहे। 19 असां 3 माण्हू मिलिया हिन हद में। उन खां पोइ अची वेंदो 20 खां 29 साल वारी हद, 20 27 1 26 2 25 3 29 4 22 5, 5 माण्हू हिन हद में अची विया। उन खां पोइ अचे थो 30 खां 29 साल, 30 खां 39 साल, 32 हिकु ई माण्हू मिलियो असांखे। त 30 खां 39 साल में असां वटि हिकु माण्हू मिले थो। उन खां पोइ 40 खां 49 साल वारी हद, इन में कोई आहे माण्हू, ॾिसो 1 45 1 42, 2 माण्हू हिन में अची विया। उन खां पोइ 50 खां 59 साल वारी हद, इन में घणा माण्हू था अचनि, 1 2, हाणे हिन में अची विया 2 माण्हू। उन खां पोइ असां वटि आख़िरी आहे 60 खां 69 साल, ठीकु आहे। इन में असां वटि ॾिसो घणा, ऐं हिकिड़ो ई माण्हू बचियो आहे 63 साल जो, ठीकु आहे। त इहो इन हद में अची वियो। हाणे इहो हिकिड़ो तरीक़ो हुयो त हिन डेटा खे ज़ाहिर करण जो, ठीकु आहे। हाणे मां चाहियां थो त इहो जेको असांखे डेटा मिलियल आहे, जेकी उमिरि मिलियल आहिनि, इन जी तसवुर साज़ी कजे। हाणे उहा तसवुर साज़ी कीअं कबी आहे, ठीकु आहे। त असां हिकु टेबल ठाहींदासीं, ऐं टेबल त हुनखे चइबो आहे हिस्टोग्राम, ठीकु आहे। छा चइबो आहे, हिस्टोग्राम। ऐं हिस्टोग्राम में छा कंदा आहियूं की असां हिननि जेके असांखे उमिरि मिलियल आहिनि, जेका बि डेटा मिलियल आहे, उन्हनि खे असां विरहाईंदा आहियूं ग्रुपनि में, ठीकु आहे। पोइ ॾिसंदा आहियूं त हर ग्रुप केतिरो वॾो आहे, ठीकु आहे। हिते असांखे हिस्टोग्राम लिखणो आहे, हिस्टोग्राफ लिखी छॾियो, हिस्टोग्राम। हाणे अचो त हिस्टोग्राम ठाहिबो कीअं आहे, ईअं सिखो। इन में बि असां 2 एक्सिस ठाहींदा आहियूं, 2 मेवर ठाहींदा आहियूं, हिकु वर्टिकल हिकु हॉरिजॉन्टल, हिकु उभियल हिकु लेटल, ठीकु आहे। उन में पोइ असां ग्रुप हिननि खे विरहाइबो। ऐं हिते त असां हिन ते लिखूं था वर्टिकल एक्सिस ते की नंबर ऑफ पीपल आहिनि घणा, यानी माण्हू केतिरा आहिनि हिकु उमिरि में, हिकु ग्रुप में घणा था अचनि, 1 2 3 4 5 ऐं 6, ठीकु आहे। इहे नंबर ऑफ पीपल। उन खां पोइ असां हिन लेटल एक्सिस ते ठाहींदासीं, ठीकु आहे। इन में ग्रुप असां ठाहींदासीं पंहिंजा, जेके असां ग्रुप ठाहियासीं इहे विरहाईंदासीं, ठीकु आहे। हाणे पहिरियों ग्रुप हुयो असांजो 0 खां 9 साल जी उमिरि वारो, 0 खां 9 साल जी उमिरि वारो, इन्हनि खे असां हिन ते ठाहींदासीं। ऐं हे पहिरियों ग्रुप आहे 0 खां 9 साल जी उमिरि वारो। हाणे ॾिसो न, 0 खां 9 साल जी उमिरि में घणा माण्हू था अचनि। हाणे पाण हिन सां गॾो गॾु इहो उमिरियुनि खे ठाहींदा पियो वञूं था, ॾेखारींदा पियो वञूं। 0 खां 9 साल में असां वटि 6 माण्हू था अचनि। असां हे 6 माण्हुनि ताईं असांखे पूरी लकीर ठाहे छॾी। हाणे हिन में असां ईअं रंग भरे छॾींदासीं, ठीकु आहे। ऐं इहो हिस्टोग्राम ठाहिण जो तरीक़ो। उन खां पोइ आहे 10 खां 19 साल वारो ग्रुप, 10 खां 19 साल वारो ॿियो ग्रुप आहे, ठीकु आहे। इन में घणा था अचनि, हिन में 3 माण्हुनि, असां 3 नंबर ताईं असां ईअं लाइन ठाहे छॾींदासीं, इन खे रंग भरे छॾींदासीं, ठीकु आहे। उन खां पोइ अॻिलो ग्रुप आहे 20 खां 29 साल वारो। हाणे 20 खां 29 साल वारे में असां 5 माण्हू था अचनि। हाणे हिते असां हाणे 5 वारे माण्हुनि लाइन ते असां ठाहे छॾींदासीं, ठीकु आहे। हाणे 20 खां 29 साल थोरो नंढो करे ठाहियूं त जीअं सभु असां पूरा अचनि। 20 खां 29 साल 5 माण्हू आया।
पंज नंबर ताईं असां हिनखे मथे खणी वेंदासीं, ठीकु आहे। उन में पोइ रंग भरे छॾींदासीं। हे हिस्टोग्राम जेको ठाहिण जो तरीक़ो आहे, ठीकु। उन खां पोइ आहे 30 खां 29 साल। 30 खां 29 साल में हिकिड़ो माण्हू थो अचे, असांखे हिनखे नंढो करे लिखूं था कि 30 खां 29 साल वारो ग्रुप। हिकु माण्हू थो अचे त हिकु नंबर ताईं असां मथे वेंदासीं हिनखे, हिकु नंबर ताईं मथे खणी करे हिनखे असां रंग भरे छॾींदासीं। उन खां पोइ अॻिलो ग्रुप आहे 40 खां 49 साल ऐं 50 खां 59 साल। इन ॿिन्ही में ॿ माण्हू था अचनि, 40 खां 39, हिनखे ॿिनि माण्हुनि ताईं असां मथे खणी वेंदासीं, ॿिनि नंबरनि ताईं, ठीकु आहे। हिनखे ॿिनि नंबरनि ताईं खणी वियासीं। उन खां पोइ 50 खां 59 साल वारे में बि ॿ माण्हू था अचनि, हिनखे बि साॻी लेवल ते साॻे ई एतिरो ई मथे खणी वेंदासीं। हे ॿ ग्रुप असां वटि अची विया 50 खां 59 साल, 40 खां 49 साल। उन खां पोइ आख़िरी ग्रुप आहे असां वटि 60 खां 69 साल वारो, उन में हिकिड़ो माण्हू थो अचे। हे असांखे अची वियो 60 खां 69 साल वारो ग्रुप, हिनखे बि रंग करे छॾियो। हे जेको असां वटि आख़िर में शिकिल पूरी ठही आहे, हिनखे चइबो आहे हिस्टोग्राम। ऐं असां कयो छा, असांखे डेटा मिलियल, उन मां असां बकेट्स ठाहियोसीं, ग्रुपनि में विरायोसीं। उन में असां डिफरेंट ग्रुप ठाहियासीं, 0 खां 9 सालनि वारो, 10 खां 19 सालनि वारो। उन में असां चेक पिया कयूं त हर ग्रुप में घणा माण्हू अचनि पिया, ठीकु आहे। उन खां पोइ 20 खां 29 साल वारो, ऐं इहे मुख़्तलिफ़ ग्रुपनि में विराए। हाणे ॾिसो, हाणे हिन रेस्टोरेंट सां थी सघे थो तव्हांखे अंदाज़ो लॻे की हिते असांखे ॿार घणा मिलिया आहिनि। 0 खां 9 साल वारा ॿार वधीक आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ थोरा वरी विची उमिरि वारा बि आहिनि की 20 खां 29 साल वारा न, पर वॾी उमिरि वारा माण्हू घटि आहिनि असां वटि, ठीकु आहे। त इहो अहिड़ो रेस्टोरेंट थी सघे थो जिते ॿारनि जा रांदीका हुजनि या खिलौना हुजनि या वरी के झूला वूला लॻल हुजनि, अहिड़ी का शइ थी सघे, ठीकु आहे। हाणे असां कयूं छा पिया, हाणे असां ईअं बि करे सघूं पिया की असां हिकिड़ो डाट ग्राफ ठाहियूं आहे। डाट ग्राफ में छा कबो आहे, हर फर्द खे हिकु हिकु ॾिसबो आहे, 1 साल वारो घणो आहे, 3 सालनि वारो घणो आहे। उन में असांखे घणी इंफॉर्मेशन न मिलंदी आहे, की असांखे मालूमात न मिलंदी आहे की उहो चए छा थो, उन में घणा माण्हू था थियनि। इन करे असां हिननि खे हिस्टोग्राम जे ज़रिए ज़ाहिर कंदा आहियूं। ऐं हिस्टोग्राम असांखे फ़ाइदो अहिड़ो ई ॾींदो आहे की असां ग्रुपनि में विराए करे पोइ असांखे मालूमात ख़बर पइजी वेंदी आहे की असांखे टोटल उन एज ब्रेकेट में, एज ग्रुप में घणा माण्हू था अचनि।